जैकबाबाद गश्त दौरान 15 इंचार्ज महबूब अली जखरानी ऐं SHO सिविल लाइन की गरियल कार्रवाई। नॉन कस्टम पेड वॾे मिक़दार में सिगरेट हथ कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कनकोट मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथईम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जैकबाबाद में जेको आहे त गश्त जे दौरान 15 इंचार्ज महबूब अली जखरानी उन सां गॾु SHO जेको आहे सिविल लाइन उन्हनि जेका आहे त कार्रवाई कई आहे। नॉन कस्टम जेके सिगरेट जेके आहिनि 37 पैकेट जेके आहिनि उन्हनि जेके आहिनि त कार्रवाई दौरान हथु करे वरिता आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके नॉन कस्टम जेके सिगरेट जेके आहिनि उहे कस्टम हवाले कया विया आहिनि। जॾहिं अव्हांखे इहो ॿुधायां त जंहिंमें 15 इंचार्ज ॿुधायो आहे त जेके नॉन कस्टम जेके बि जेके शयूं जेके शहर में ईंदियूं त उन्हनि जे ख़िलाफ़ जेका आहे त कार्रवायूं जेके आहिनि त कयूं वेंदियूं। जी महिरबानी जमील, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।